नाज़रीन, आउं हिन वक़्तु थैलेसेमिया सेंटर बदीन में मौजूदु आहियां। हिते नंढड़नि ॿारनि खे रत जी बीमारी बाबति रत हयो वेंदो आहे। इन सिलसिले में अॼु शहरी इताद ऐं नौजवाननि पारां DCO चौक ते पिणु रत जे अते बाबति हिकु कैंप लॻाई वई, जिते सवनि जे तइदाद में नौजवाननि थैलेसीमिया सेंटर खे रत जो अतियो ॾिनो ऐं अचो त सरपरस्त अला थैलेसीमिया सेंटर डॉक्टर मोहम्मद हारून मेमण सां ॻाल्हि ॿोल करियूं। सभ खां पहिरीं ॾिसो, थैलेसीमिया हिकिड़ो वॾो मर्ज़ु आहे, जेके सभिनि सां इहा ई गुज़ारिश आहे त पंहिंजो रिपोर्ट्स कराइनि, ख़बर पए त छा आहे। ब्लड डोनेट जे लाइ ॾिसो तमामु पाण वटि अवेयरनेस कोन्हे, माण्हू नथा ॾियनि ब्लड, ऐं वीचारा ॿार तड़पंदा था रहनि। ऐं सभिनि खे इहा ई गुज़ारिश आहे त ब्लड डोनेट कनि। जीअं अॼु सोशल एक्टिविस्ट ऐं हिते कैंप लॻाई, उते बि असां विज़िट कयो, थैलेसीमिया सेंटर विज़िट कयोसीं ऐं हिते ॾाढो एप्रिशिएट कयूं था साईं डॉक्टर आबास अली शाह खे, डॉक्टर हारून खे, ॿियो स्टाफ आहे, अलहमदुल्ला ॾाढो माना बहितर कमु थी रहियो आहे। ही सेंटर 2004 में स्टार्ट थियो। शुरू में बदीन सिविल हॉस्पिटल में उते स्टार्ट थियो। उन खां पोइ 2005 में USA जो प्रोजेक्ट हो, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट USA ऐं असांजी तंज़ीम थैलेसीमिया केयर सिटीज़न कम्युनिटी बोर्ड बदीन ऐं उन जो हो त उहो 2005 में उहो स्टार्ट थियो सेंटर। उन खां पोइ फर्दर ही 2019 में ही नओं सेंटर स्टार्ट थियो। हिन में तेल सोशल मोबिल जो जेके सेक्टर जा पैसा बदीन खे ईंदा 2 करोड़, उहा 2-2.5 करोड़ उहे हितां मिलिया। ॿिया असांजी तंज़ीम ॾेई इहो सेंटर ठारायो ऐं इहो सेंटर हींअर असां वटि तक़रीबन 600 मरीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ इज़ला जा गदराई जा जेके इज़ला आहिनि उन्हनि में, ऐं उन्हनि खे हिते हर शइ फ्री में मुहैया कई वञे थी। अॼु जेकी ब्लड डोनेशन कैंप आई आहे, यंग वेलफेयर सोसाइटी आहे, उन जे तरफ़ां थैलेसीमिया केयर सिटीज़न कम्युनिटी बोर्ड जे तावन ॿिन्ही सां कोलोबरेशन से आई आहे। अल्हम्दुलिल्लाह उनमें वॾी तादाद में माण्हू ॾियनि पिया, ब्लड ॾियनि पिया। ऐं जेके थैलेसीमिया मेजर बीमारी में मुब्तला ॿार आहिनि, जिन जी ज़िंदगी लीज़ ते आहे, उन्हनि खे जियारण लाइ, उन्हनि जे उजामंदड़ ॾींहं खे रोशन करण लाइ इहा कड़ी जेकी आहे शुरूआत कई आहे। अॻे पासे ईअं कैंपूं हणंदा हुआसीं ऐं उहा वॾी जोश जज़्बे से DC चौक ते कैंप आहे उहा हई आहे। उन्हनि जो सरवान जेका आहिनि, जावेद मंदरो साहब आहे, असलम मल्ला आहे, या अब्दुल रज़ाक शेख साहब आहे, इन्हनि इनिशिएट वरितो आहे। ऐं ॿियो इन में असांजो इंचार्ज थैलेसीमिया केयर सेंटर जो जेको एडमिनिस्ट्रेटर साईं अब्बास अली शाह साहब, ऐं ॿिया असांजा दोस्त जेके एग्ज़ीक्यूटिव कमेटी जा मेंबर आहिनि, साईं शाहनवाज़ ज़रगर साहब, ॿिया उहो उन्हनि जो भरपूर तावन आहे। ऐं इंशा अल्लाह ताला उमेदु आहे त वॾी तादाद में असांखे रत मिलंदो ऐं ॿारनि जी ज़िंदगियूं बचंदियूं। ख़बर आहे त थैलेसीमिया हिकु मोज़ी मर्ज़ आहे ऐं हिकु मोरूसी बीमारी आहे, जंहिंमें तव्हां जंहिं माण्हू खे या ॿार खे या थैलेसीमिया जो मर्ज़ हूंदो आहे, उनखे वक़्तनि वक़्तनि रत जी ज़रूरत, घुर्बल खोट पूरी करण जे लाइ उनखे रत लॻाइण जी ज़रूरत पवंदी आहे। अॼु हिते बदीन में मुनू भाई थैलेसीमिया सेंटर सां गॾु सोशल वर्कर इताद माण्हुनि में आगाही ॾेई करे बदीन जे साञावंद माण्हुनि खे गॾु करे उन्हनि जी ब्लड जी गॾु करण जी मुहिम हलाई आहे, जंहिंजे करे हिते सभु इहे गॾु थिया आहिनि। अॼु जेका ब्लड जी कैंप लॻी आहे, या थैलेसीमिया में जेके मासूम ॿार आहिनि, जिन जे चेहरनि ते मायूसी आहे, उन्हनि जी मायूसी ख़तमु करण जे लाइ असां जेको सो इहे ब्लड ॾेई रहिया आहियूं। ऐं असीं बदीन जे एलिश्वर माण्हुनि खे, इंसान दोस्त, सियासी समाजी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन कैंप ते अचो ऐं हिते रत जो अतियो ॾेई ऐं सवाबु कमायो ऐं उन्हनि मासूम चेहरनि ते मुर्कू आणियो ऐं उन्हनि मासूम जी ज़िंदगी बचाइण में अहम किरदारु अदा करियो। नाज़रीन, अॼु बदीन में सोशल वर्कर इताद ऐं यंग सोसाइटी जे तरफ़ां हिकु रोज़ा रत जी अते कैंप लॻाई वई। इन्हनि जो चवणु आहे त थैलेसीमिया जहिड़े मूज़ी मर्ज़ में फाथल मासूम ॿारनि जे रत जे शार्टिंग जे लाइ असां हिकु रोज़ा कैंप लॻाई वई आहे। अशरफ मेमण, इबरत TV न्यूज़, बदीन।